शेख अयाज़, जंहिंजी शाइरीअ में काइनात, ज़िंदगी ऐं समाज जो फ़लसफ़ो शामिल आहे। शेख अयाज़ पंहिंजे शाइरीअ जो इज़हार आर्ट जे ख़ूबसूरत वेस में कयो आहे। सिंध जे क़दीम शहर शिकारपुर में संदसि जनम 2 मार्च 1923 में थियो। शेख अयाज़, जंहिंजो असुल नालो मुबारक अली हो, संदसि वालिद जो नालो शेख ग़ुलाम हुसैन हो। हू हिकु अदबी ज़ौक़ रखंदड़ इंसान हो। हिकु अदबी बाज़ौक़ शख़्स जो फ़र्ज़ंद शेख अयाज़ अदबी आसमान ते हिकु चमकंदड़ सितारे जे रूप में ज़ाहिर थियो। सखी पिया खे मिले त चइजां, चांदनी तो सिवा थींदी। अची त मुंहिंजी उमास में अची त मुंहिंजी उमास में छो त ॿी राति कान ईंदी। सखी पिया खे मिले त चइजां, चांदनी तो सिवा न थींदी। सखी पिया खे, सखी पिया खे, सखी पिया खे मिली त चइजां, चांदनी तो सिवा न थींदी। अची त मुंहिंजी उमास में छो त ॿी राति कान ईंदी। सखी पिया खे मिली त चइजां, चांदनी तो सिवा न थींदी। पखी परां का अञा न आया, उकी रतन जी घुरी रही आ। पखी परां का, पखी परां का, पखी परां का, पखी परां का, पखी परां का अञा न आया, उकी रतन जी घुरी रही आ। उदास सर ते, उदास सर ते, उदास सर ते हवा उठे थी, चए पई उडारी। उदास सर ते हवा उठे थी, चए पई उडारी। अची त मुंहिंजी उमास में छो त ॿी राति कान ईंदी। सखी पिया खे मिली त चइजां, चांदनी तो सिवा न थींदी। शेख अयाज़ पंहिंजी प्राइमरी तालीम शिकारपुर मां ई हासिल कई। अप्रैल 1941 में बम्बई यूनिवर्सिटीअ मां मैट्रिक पास कयाऊं ऐं 1943 में S&S कॉलेज शिकारपुर मां इंटर, 1945 में DG कॉलेज कराचीअ मां BA कयाई। हू तमामु घणो ज़हीन शागिर्द हूंदो हो। 1947 ऐं 48 में वकालत पास कयाऊं। मुबारक अली हिकु तेज़ फ़हम नौजवान थी उभरियो। संदसि शाइरीअ जो पहिरियों जदीद ग़ज़ल नंढपण वारी उमिरि में शाया थियो। रूह केवल जिया वकोड़ियो थी, रूह केवल जिया वकोड़ियो थी। जी असांजी उछात जोड़ियो थी, रूह
केवल जिया वकोड़ियो थी। प्यार खां को नथो मुड़ी अज भी, प्यार खां को नथो मुड़ी अज भी, अज भी प्यार खां को नथो मुड़ी अज भी, प्यार खां को नथो मुड़ी अज भी, केतिरो ऐ अयाज़ लोड़ियो थी, केतिरो ऐ अयाज़ लोड़ियो थी, जी असांजी उछात जोड़ियो थी, रूह केवल जिया वकोड़ियो थी। शेख अयाज़ हिक वकील जी हैसियत सां ज़िंदगीअ जे कारज़ार में घिरियो। वकालत सां गॾु संदसि शाइरीअ जो दौर बि ॾींहों पोइ ॾींहों नुमाया अचणु लॻो। 1955 में शेख अयाज़ जा बेत संदसि आवाज़ ऐं अंदाज़ खे असराइतो करणु लॻा हा। बहैसियत शाइर जे एतिरो उभरी आयो संदसि शेरी मजमू भौर भरे आकाश जे छपजण सां शेख अयाज़ हिक वॾे शाइर तौरु तस्लीम थियणु लॻो। संदसि फ़न ऐं शख़्सियत ते मशहूरु शाइर ऐं ब्रॉडकास्टर नसीर मिर्ज़ा ॿुधाए थो। 20वीं सदीअ जो शाइरीअ जे हवाले सां ट्रेंड सेटर जंहिं ट्रेंड सेट कया नई क्लासिक शाइरीअ जा, उन्हनि में आउं शेख अयाज़ साहब खे सर फ़हरिस्त सम्झां थो। लोही आवाज़ बुरन था मुंह में मियां, सदियुनि जा के साज़ चिणकनि पिया चित में। ही शेख अयाज़ आहे। आउं दिल जे हुज़ूर सां चवां थो ऐं पंहिंजे मुताले जे आधार ते चवां थो त बरे सग़ीर इंडो पाक उन में तमामु वॾा जीनियस शाइर पैदा थिया आहिनि। मिसाल तौर ते आउं बंगाली ज़बान जे हवाले सां टैगोर जो नालो वठंदुसि, उर्दू ऐं फ़ारसीअ जे हवाले सां आउं अलामा इक़बाल जो नालो वठंदुसि, ऐं उनखां पोइ इन्हीअ तसलसुल में सिंधी ॿोलीअ जे हवाले सां अवल आख़िर जेको वॾो शाइर आहे मुंहिंजे मुताले मुताबिक़ उहो असांजो शेख अयाज़ साहब आहे। पर आउं शेख अयाज़ खे गॾोगॾु उन जो कंटेम्पररीज़ में फैज़ साहब खे आउं हिकिड़ो तमामु अहम शाइर सम्झां थो। पर आउं इन्हनि सभिनी शाइरनि जे मुक़ाबले में फ़ौक़ियत शेख अयाज़ खे हिकिड़े ॿिए हवाले सां ॾियां थो। मांजो पूरो तत तुंहिंजे हिन तारीख़ जो। शेख अयाज़ ऋग्वेद वारी धरतीअ ते पैदा थियो आहे। ऋग्वेद वारी धरती जॾहिं आउं चवां थो त उन में असांजे सभिनी ॿोलियुनि जो जेको रस आहे, जंहिंमें हिंदी ॿोली आहे, संस्कृत ॿोली आहे, उर्दू ॿोली आहे, फ़ारसी ॿोली आहे, अरबी आहे, मलयालम आहे, तेलुगु आहे, ही सभु असांजे बर सग़ीर जे हिन इलाइक़े जूं ॿोलियूं आहिनि। ही सभिनी शाइरनि जा जेको निचोड़ आहे न, मांजो पूरो तत तुंहिंजे हिन तारीख़ जो, ही शेख अयाज़ जी दावा आहे। पर असीं जेकॾहिं चऊं त हिन पूरे इंडो पाक जे सभिनी ॿोलियुनि जो जेकॾहिं को नुमाइंदा शाइर ऐं सभिनी मां रस खणी पंहिंजो गुलदान ठाहिण वारो जेकॾहिं को शाइर आहे त पोइ शेख अयाज़ आहे। शाइरी ऐं मौसीक़ीअ जो साथ हिकु ख़ासि आहंग पैदा करे थो। जदीद सिंधी शाइरीअ में शेख अयाज़ जो आवाज़ मुनफ़रिद, मुतरनम ऐं ख़ुशि आहंग आहे। संदसि मौज़ू बि घणी अहमियत रखनि था। जदीद सिंधी शाइरीअ में शेख अयाज़ जो कलाम वॾी अहमियत रखे थो। संदसि कलाम में संगीत जी झंकार नुमाया आहे।
कंडियन सिंगरी बबूरन पलड़ो साओ न सलड़ो छांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा कंडियन सिंगरी बबूरन पलड़ो साओ न सलड़ो छांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा कंडियन सिंगरी बबूरन पलड़ो साओ न सलड़ो छांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा भेला ओ पिंडियन गबड़ो बिहवा तो वेला मोहड़ा पे भेला घोड़ा गहेलड़ा सही मारू अकेलड़ा कंडियन सिंगरी बबूरन पलड़ो थाओ न सलड़ो छांगू न छेलड़ा मारो अकेलड़ा शेख अयाज़ जे कलाम में मौसीक़ी न रुगो लफ़्ज़नि जे इस्तेमाल में लभे थी पर आवाज़नि में भी पसजे थी। शेख अयाज़ ज़िंदगीअ जे गूनागून रंगनि खे ॾिठो आहे, उन्हनि जा पाछा संदसि लफ़्ज़नि में आहिनि। शेख अयाज़ लतीफ़ साईं सचल सरमस सामीअ खे तमामु घणो पढ़ियो आहे ऐं उन्हनि सां मोहबत कंदो रहियो आहे। शेख अयाज़ लतीफ़ सरकार सां तमामु घणी अक़ीदत रखंदो हो, तॾहिं त चवे थो त मूंखे भिटाईअ सां एॾी अक़ीदत थी वई आहे जो मूंखे पंहिंजे हर किताब जो उनवान हुन जे कलाम मां खणणु चाहियां थो। मूंखे हमेशह ईअं लॻो आहे त ॼण उहो उनवान ॼण मुंहिंजे किताब जे मथे वर्क ते भिटाईअ जो हथु आहे। संदसी फ़नई शख़्सियत ते मशहूर स्कॉलर जामी चांडियो ॿुधाए थो, बैत, दोहो, वाई, गज़ल, गीत, नज़म ऐं ॿियूं जेके सिन्फ़ूं जी दुनिया में लिखियूं वयूं आहिनि उहे सिन्फ़ूं ख़ुदि त शेख अयाज़ तव्हां ॾिसो त फ़नी हवाले सां हिकिड़ो पूरो नओं असलोब ऐं हिकिड़ो पूरो दुनिया जान खणी आयो उन तजुर्बनि जो उन सिन्फ़ुनि में। अयाज़ तजुर्बो करे ॾेखारियो त गज़ल जहिड़ी सिन्फ़ में इनक़लाबी ख़्याल मुमकिन आहिनि। अयाज़ इहो ॿुधायो त गीत जहिड़ी लतीफ़ ऐं नरम हिकिड़ी मुलायम ऐं हिकिड़ी तमामु नफ़ीस सिन्फ़ जे अंदरि बि बाहि जे शोलनि जहिड़ा शेर पेश करणु मुमकिन आहिनि ऐं हुनजा गीत ॾिसो त गीतनि में बाहि आहे। हाणे गीत जो मिज़ाज ई न आहे इहो जेका अयाज़ गीत लिखिया। या नज़म आहे त नज़म में घणी उथल हुई इनक़लाबियत हुई, पर हिन वरी नज़म में उहा बि शइ कई, पर नज़म में हुन तमामु रोमानी ख़्याल पेश कया, लतीफ़ ऐं नफ़ीस ख़्याल। त माना हिन सॼा टैबू तोड़े छॾिया त नज़म में जेका हुननि सम्झो पए त बाहि हूंदी आहे ऐं रवानी हूंदी आहे उथंदी आहे, उन में बि गीत जो मिज़ाज मुमकिन आहे, गीत में नज़म जो मिज़ाज मुमकिन आहे ऐं गज़ल में कंहिं ॿी सिन्फ़ जो मिज़ाज मुमकिन आहे। त इहे तव्हां ॾिसो तजुर्बा, इहो तजुर्बा को एॾो ई माण्हू करे सघे थो जंहिंखे न रुॻो पंहिंजे थॉट ते जे हवाले सां उन में वॾी नवाण हुजे, पर जंहिंखे ॿोलीअ ते, जंहिंखे असलोब ते, जंहिंखे फ़न जी तरकीबुनि ते, जंहिंखे तरकीबी जुज़नि ते ऐं जेके बि फ़न जी दुनिया जा अंसर थियनि था उन्हनि ते मुकमल कमान हुजे। शेख अयाज़ जे शाइरीअ जा केतिरा ई किताब शाया थिया जिन में गीत, गज़ल, वाई, दोहा, नज़म, नसरी नज़म, आज़ाद नज़म, तराइल, लोलियूं, हाइका ऐं लोकगीत शामिल आहिनि। शेख अयाज़ शाइरीअ सां गॾु मज़मून, ख़त, कहाणियूं
डायरी सारूणियूं पिणु शामिल आहिनि। शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटीअ जो वाइस चांसलर बि रहियो। शेख अयाज़ जंहिं तेज़ीअ सां लिखियो उन जो ज़िक्र 1993 में शाया थियल किताब छोलियूं ॿोलियूं समुंड जूं जे महाग में करे थो ऐं लिखे थो त गुज़िरियल 5 सालनि में मूंॾा नसर ऐं नज़म मनो सलवा वांगुरु ईंदा रहिया, पर शेख अयाज़ ज़िंदगी जी शाम खे 1980 खां कलाम में ॾेखारींदो आयो आहे। तॾहिं त चवे थो, जे नाह ॾियाटी विझ सही का जोत ॿारे थी सघिजे, ऊंदाह ता दरिया जियां का लहर उजारे थी सघिजे। मायूस न थी तारीख़ कना जो थियणो ई होसो थी वियो, मायूस न थी तारीख़ कना जो थियणो ई होसो थी वियो। ही हथ हथोड़ा अॼु ॿिया थी ऐं दुनिया ॾारे थी सघे। छा मन वरती मन भावक हुई हुअ नारी सारी सावक हुई। हीअ प्रकृति दुखदायक आ पर पोइ बि संवारे थी सघिजे। कंहिं वक़्तु बसंत त अचणो आहे ऐं रंग हवा में रचणो आहे। हाणे बि अचे थी जा ख़ुशबू कंहिं रीत न टारे थी सघिजे। ही जीवन तोड़े माया पर जो पल उन जी छाया। शेख अयाज़ जा अलविदाई शेर बि ख़ूबसूरत सिटरुनि ऐं सुरनि में बदिलजी विया। शेख अयाज़ जो किताब अलविदाई गीत 1991 में शाया थियो। उन जे महाग में मौत बाबति लिखे थो त मूंखे ॿिए जो मौत ॾुखारो कंदो आहे, पंहिंजे मौत जो सोची सिर्फ़ु मुर्क ईंदी आहे। उहा मुर्क जेका मोनालिज़ा जी पुर असरार मुर्क वांगुरु हूंदी आहे। जॾहिं शेख अयाज़ थो मोकिलायां अलविदा ॻायो त साणसि प्यार करण वारनि जा छह छिॼी पिया। संदसि मौत ते समय परस्तार ओछगारूं ॾेई रोअण लॻा। थो मोकिलायां अलविदा ऐं साज़ खे मज़राब जे सीने लॻायां अलविदा, अलविदा अलविदा। हू अॻु विया काफ़िला तिन खां बि अॻु थो वञा, पर थो वञा केॾांहुं मां, ही मूं न आ ॼातो अञा। थी दौर जा सांझी सॼे उन में समायां अलविदा। सूर दर्द हा सौ ॾुखा पर ज़िंदगी प्यारी हुई। अध रात जो ॿॿरनि मथां छा चांदनी प्यारी हुई। अॼु चंड ॾे आकाश में थो विख वधायां अलविदा। जीअं सावणियूं भरिजी वसनि थर बर वसाए थो वञा। छा छा विधियूं थियूं वर विझनि जीअं गीत ॻाए थो वञा। ए जिंद तोखे अलविदा, ए सिंध तोखे अलविदा। 28 दिसंबर 1997 में शेख अयाज़ ज़िंदगीअ जो सफ़र पूरो कयो ऐं हिन दुनिया मां राही थियो। पलियो आसरो हाणे आओ न आ, हाणे आओ न हो असां पलियो आसरो, असां पलियो आसरो। बटे कणियूं मींह जूं, बटे कणियूं मींह जूं, बटे कणियूं मींह
टे कणियूं मींहं जूं टे कणियूं मींहं जूं वाखा करे वा हो असां पलियो आसरो असां पलियो आसरो